मोहब्बतन जो माग एक अड़े गोठ जी कहानी जैसे जर जो पानी कड़ो ऐं फसल सिर्फ वसत थिन। इन करे गोठ वारन जी हर वक्त नज़रूं मथे आसमान तरफ हूंदियूं आहिनि। बुखन दुखन में जिंदगी गुजारण खां पोइ बि ज़ुबान ते हर वक्त मालिक जी ज़ात जो शुक्र बिजा आणींदा रहनि था। पाण में विढ़नि था, झगड़ो कनि था ऐं ॿारनि जियां हिकु ॾींहुं विढ़नि ऐं ॿिए ॾींहुं सभु हिकु थियो वञनि। दिलि में कॾहिं बि नफ़रतनि खे जनम कोन था ॾियनि ऐं हर वक्त हिक ॿिए सां मोहबत वंडींदा रहनि था। हिन कहाणी जा सभु किरदार पंहिंजी अलॻि सुञाणप रखनि था। ही आहे मुजेरी ॻोठ जो चङो। ही आहे त 2.5 दर्जा पढ़ियल पर पाण खे कलेक्टर खां ई मथे सम्झंदो आहे। पीर हुजे या मीर हुजे पर मुजेरीअ जो को मटु ई न आहे। ॻोठ वारा त मुजेरी जी इज़त कनि था पर घर में मुजेरी जी हले ई कान्हे। संदसि ज़ात बाई आई बायताल न करे, ईअं थी नथो सघे। ही आहे माई ढकणी जेका गिला करण खां मुड़े ई कान ऐं चवंदी आहे त जॾहिं मालिक हे ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। हिननि खे पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि, असांजा जहिड़ा नंढड़का आहिनि। हा मां, कावनि खे बि पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि। ही आहे सूमर सौदाई, पंहिंजे वापार करे सौदाई बणिजी वियो पर पोइ बि कंहिंखे वठ नथो ॾे। उमर अथईन 1 नंबर जो सौदाई, नफ़ो थिए या न थिए पर सोतो ज़रूर कयो। जहिड़ो सूमर आहे त उन खां घटि वरी संदसि ज़ाल बेबुल बि नाहे। बेबुल बि बेबुल ठही, हा बेबुल खां बलाऊं पन्हा थियूं घुरनि। ही आहे 1 नंबर जो फॾाई होतू ऐं जिते होतू हुजे उते हुल न थिए। होतू हुजे हुल न थिए त पोइ होतूअ जे हुजण जी कहिड़ी ज़रूरत आहे। वरी होतूअ खां 4 हथ वधीक संदसि ज़ाल खैरी। जिते खैरी हुजे ऐं उते खैर खड़ो ई नथो लॻे। ही आहे खड़पील जंहिंजो गुज़र टांगे गाॾे ते आहे। खड़पील नालो इन करे पियो को बि कमु करण वक़्तु नफ़े ऐं नुक़सान जो असुल बि न सोचे। डोरो नारो कंडो नंढो स्टाफ वॾो स्टाफ 5 रुपया चावदी। इन खां अलावा ॿिया खोड़ सारा किरदार आहिनि ऐं हर किरदार हिकु कहाणी आहे। बुखन दुखन ते ज़िंदगी गुज़ारींदड़ किरदारनि जी अचोत ॾिसूं था कहाणी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।